अल्लाह साईं जे आज़ान के आवाज़ वॾे दे ज़मींदार थियण जा तू ख्याल छॾे दे ज़मींदार ते ॾाढा बार ॾुखिया थी पढ़ी ॾिसो क़ुरान में रब इशारा लिखिया थी आसूदा उथी तू निकर पंहिंजे घर मां पाड़े खां पुछा कर तू खड़काए दर मां मता कंहिं ग़रीबन जा के ॿार बुखिया थी पढ़ी ॾिसो क़ुरान में रब इशारा लिखिया थी पढ़ी ॾिसो क़ुरान में रब इशारा लिखिया थी वॾेरा वॾाई एॾी करन हाणे मथा मौत आहे ईंदो अॼु सुभाणे कई याद क़यामत जंहिं से सारा सुखिया थी पढ़ी ॾिसो क़ुरान में रब इशारा लिखिया थी इलाही बख़्श अहिड़ो अॻे कोन हुए निमाज़ पढ़ण लाइ वेंदो छो न हुए हाणे तू डिॼे थो उथी त भॼे थो क़यामत अचण जा आसार खुखिया थी पढ़ी ॾिसो क़ुरान में रब इशारा लिखिया थी पढ़ी ॾिसो क़ुरान में रब इशारा लिखिया थी सुबह शाम क़ुरान पढ़ो सुबह शाम क़ुरान पढ़ो मैं गुनहगार के सिवा क्या